अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम द मिरर में अवां खे भली कार आऊं आहियां अवां जी मेज़बान रोशनी मेमण। नाज़रीन, अवां खे चङी रीत ॼाण हूंदी त सिंध मादनी वसीलनि सां मालामाल सूबो आहे ऐं इहे वसीला सूबे जी तरक़ीअ जो ज़रियो बि बणिजी सघनि था, पर हिते सूरत हाल उन जे बिल्कुलु उबतड़ आहे। अॼोके प्रोग्राम में असां सिंध जे मादनी वसीलनि जी तबाही ऐं उन्हनि वसीलनि जे तहफ़ुज़ लाइ जुड़ियल माइंस एंड मिनरल खाते जी कारकर्दगी जो ज़िक्र कंदासीं, जेको खातो पंहिंजो असुलु कमु करण बदिरां रेती बजरीअ जे गैर क़ानूनी कारोबार खे हथी ॾियण जो ज़रियो बणिजी वियो आहे। सिंध में सियासी भोतारनि जे आशीर्वाद, मादनी खाते जे कामूरनि ऐं पुलिस ऑफिसर्स जी सरपरस्तीअ में रेती बजरी चोरीअ जो कुदो कारोबार कीअं हले थो, रेती बजरी चोरीअ में मुलविस असुलु किरदार कहिड़ा आहिनि, इन समेत ॿिया खोड़ सारा तफ़सील अॼोके प्रोग्राम जो हिसो हूंदा। रेती बजरी चोरीअ जे हवाले सां सोनी झिरकी बणियल मलीर ज़िले जे कहिड़नि इलाइक़नि मां रेती बजरी खई वञे थी, ओलह क्यामाड़ी, ॼामशोरो, ठट्टो, ख़ैरपुर, कंबर, शहदादकोट ऐं ॿियनि ज़िलनि में किथे किथे रेती बजरीअ जी चोरीअ जो गैर क़ानूनी कारोबार हले थो, इन बाबति समूरियूं हक़ीक़तूं साम्हूं आणण जी कोशिशि कंदासीं। सिंध जे सियासी भोतारनि, पुलिस ऑफिसर्स ऐं माइंस एंड मिनरल खाते जे गठजोड़ सूबे में वरहनि खां रेती ऐं बजरीअ जो गैर क़ानूनी कारोबार हलंदड़ बाअसर माण्हुनि मलीर, ओलह क्यामाड़ी, ठट्टो, ॼामशोरो, ख़ैरपुर ऐं कंबर, शहदादकोट ज़िलनि में रेती ऐं बजरीअ जा गैर क़ानूनी धिका क़ाइमु करे छॾिया। सिंध मां हर महीने करोड़े रुपयनि जी रेती ऐं बजरी निकिरण लॻी। बाअसर कामूरा, पुलिस ऑफिसर्स ऐं सियासी भोतार कुधे कारोबार में बि भाङे भाईवार। मलीर जे डीसी जो रेती बजरी मामले ते कमिश्नर ऐं एसएसपी खे ख़त मथां ख़त। मादनियात खातो बाअसरनि ख़िलाफ़ कार्रवाई बदिरां संदन सहूलतकार बणियल। मलीर ज़िलो रेती बजरी माफ़िया लाइ सोनी झिरकी, थधो डेम, थधो नदी, थधो खार नदी, सुखण नदी, जरंदो नदी, करमत्याणी, आचार, सालार ॻोठ ऐं काठोड़ पुल वटां रेती बजरी खई वञे थी। ॼामशोर जे नए ॿारनि मां बि रेती बजरीअ जी चोरी, बाअसर जा धिका वालारियल, ख़ैरपुर जे टक्कर फॉरेस्ट ऐं ठटे जे चलिया इलाइक़े मां बि रेती बजरी खई वञे थी। बाअसर भोतारनि जे आशीर्वाद सां रेती बजरीअ जो गैर क़ानूनी कारोबार वरहनि खां हलंदड़ कुधे कारोबार में मुलविस माफ़िया ख़िलाफ़ का बि कार्रवाई नथी थिए। माइंस एंड मिनरल खाते जे पुलिस स्टेशन ते मुक़रर अकेले एसएचओ जा ठठ अक्सर बाअसर माण्हुनि जा वेझा मिट माइट ई एसएचओ लॻनि था। माइंस एंड मिनरल खाते जे पुलिस स्टेशन में हलंदड़ साल बि एसएचओ मुक़ररीअ तां तकरार पैदा थिया। मलीर में हलंदड़ साल 8 अगस्त ताईं 8 एफआईआर दाख़िल थी चुकियूं। सिंध हुकूमत नदियुनि ऐं नालनि मां रेती बजरी कढण ते कलम 144 लागू करे चुकी। अदालत जे मना बावजूद गैर क़ानूनी तौर रेती बजरी कढी वञे थी। माइंस एंड मिनरल्स खाते में मुलाज़िमनि जी खोट ॼाणाए मुख़्तलिफ़ कामूरनि ते ख़ासि नवाज़िशूं। जूनियर कामूरनि खे 2 खां 3 ज़िलनि जी चार्ज मिलियल। मलीर एक्सप्रेस वे मंसूबे जे आड़ में बि रेती बजरी चोरी। जेकॾहिं नदियूं ख़तम थी वयूं त कराची रहण जे क़ाबिल न रहंदो। हिन समूरी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल्हि लाइ स्टूडियो में असांखे जॉइन कयो आहे KTN न्यूज़ जे सीनियर रिपोर्टर सगीर चांडियो। उन सां गॾोगॾु असांजी कोशिशि हूंदी त हिन समूरी सूरत हाल ते लाॻापियल अख़्तियारनि जो बि मौक़िफ़ मालूम कजे। वरी महिरबानी सगीर टाइम ॾियण लाइ। सगीर, जीअं मूं शुरू में ज़िक्र कयो त सिंध मादनी वसीलनि सां मालामाल आहे, पर इहे वसीला सूबे जी तरक़ी बदिरां सियासी भोतारनि, बाअसरनि, कामूरनि ऐं पुलिस ऑफिसर्स जी कमाईअ जो ज़रियो बणियल आहिनि। इन कमाईअ जो सभ खां वॾो ज़रियो वरी रेती बजरीअ जी चोरी आहे। नाज़रीन खे सभ खां पहिरियां इहो ॿुधाइजो त सिंध में रेती बजरी चोरीअ जो कुधो कारोबार कॾहिं खां ऐं कीअं हले पियो? वॾी महिरबानी रोशनी। हाणे सॼी सिंध में जेको आहे ही रेती बजरी जो ही कारोबार जेको आहे उहो सालनि खां हले पियो। उन में सियासी भोतार हुजनि, सियासी माण्हू जेके ऐं उनखां अलावा पुलिस ऑफिसर हुजनि, SSP सतह जा, DIG लेवल जा या हेठी सतह जा जेके ऑफिसर आहिनि उहे, ऐं माइंस एंड मिनरल खाते जा जेके कामोरा, उन्हनि जो हिकिड़े सिस्टम जे तहत ही रेती ऐं बजरी जेका आहे उहा सालनि खां चोरी कई वञे थी। हाणे जॾहिं बि बरसाति पवंदी आहे त जबलनि मां जेके उहा पंहिंजो हिकिड़ो सिस्टम ईंदो आहे, उन मां जो पाणी जेको ईंदो आहे जबलनि मां, नदियुनि में जेका उहा रेती बजरी ठही ईंदी आहे। त उहा हाणे नयनि मां जेका रेती बजरी आहे उहा नदियुनि में अची करे उहा रेती बजरी ही चोरी कनि था ऐं उन जो जेको ही धंधो आहे उहो सालनि खां हले पियो।
हाणे असल में इन ते जेको आहे इन जे तहफ़ुज़ जे लाइ या इन जी मालिकी करण जे लाइ जेके मिनरल्स आहिनि उन जे लाइ हिकिड़ो माइंस एंड मिनरल खातो क़ाइमु थियल आहे। पर ही डिपार्टमेंट सिधो सं इन चोरी में जेको आहे उहो मुलविस रहियो आहे सालनि खां। इन जी हिकिड़ी पुलिस स्टेशन क़ाइमु थियल आहे जिते हिकिड़ो एसोशो मुक़ररु हुजे थो ऐं ॿिया कुझु अहलकार जेके आहिनि उहे पुलिस खां हिननि वरिता आहिनि। त उहा पुलिस स्टेशन सिधो सं उन माफ़िया सां मिली करे ही सालनि खां मल्हीर ज़िले समेत मुख़्तलिफ़ ज़िलनि मां रेती ऐं बजरी जेका उहा चोरी कनि था। मुख़्तलिफ़ जेके आहिनि हिननि धिका पंहिंजा क़ाइमु करे छॾिया आहिनि, धिका वालारे छॾिया आहिनि ऐं उहो कुदो कारोबार जेको आहे उहो बंदि न थी सघियो आहे। ऐं ॿुधाए पियो वञे त हिकिड़ी जेका ट्रक आहे उहा फ़ी ट्रक या डंपर जेका आहे उहा 40,000 रुपयनि में विकिरो थिए थो। अटकल जेकॾहिं पाण मल्हीर ज़िले जी ॻाल्हि कंदासीं तक़रीबन 100 जे लॻभॻि ट्रकूं जेके आहिनि उहे राति जे वॻड़े में निकिरनि थियूं। मल्हीर नदी मां जेका उहा इहा रेती बजरी उहा चोरी थिए थी ऐं ॿिया जेके मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि उन मां बि इहा रेती बजरी जी चोरी थिए पई। त हाणे असल में इन ते तव्हांखे ॿुधाईंदुसि त सिंध असेंबली बि हिकिड़ो एक्ट पास कयो आहे त उतां जेको आहे न सिर्फ़ु मल्हीर ज़िले मां हाणे मल्हीर जी ज़रायत खे बचाइण जे लाइ या उनजो ग्रीन बेल्ट बचाइण जे लाइ हिकिड़ो सिंध असेंबली मां एक्ट पास थियो त मल्हीर मां इन जे करे को एक्शन बि नाहे थींदो। मल्हीर ज़िले मां रेती ऐं बजरी खणण ते सख़्ती सां पाबंदी आहे। उन खां अलावा कलम 144 बि लागू थियल आहे सिंध हुकूमत जे तरफ़ां। अदालत जा जेके उहे फ़ैसिला बि मौजूदु आहिनि। उन जे बावजूदि मल्हीर ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां हिकिड़ी माफ़िया आहे। उन माफ़िया में जेके आहिनि मुख़्तलिफ़ जीअं मूं तव्हांखे ॿुधाया त सियासी भोतार, पुलिस ऑफिसर ऐं माइंस एंड मिनरल खातो जा कामोरा ऐं ॿियूं माफ़ियाऊं जेके आहिनि कब्ज़े खोर जेके आहिनि उहे इन जो हिकिड़ो गठजोड़ आहे। उहो राति देरि सां यानी 12 खां पोइ इहा रेती बजरी जेका उहा चोरी कई वञे थी। त जेका असांखे ॼाण मिली आहे ज़रनि खान त कराची जे जेको ज़िले मल्हीर जे थधो डैम मां रेती बजरी चोरी कई वञे थी। थधो नदी आहे, थधो खार नदी आहे या सुखण नदी आहे, जरंदो जेका उहा नदी आहे, लट आहे, करमत्याणी आहे, आचार सालार ॻोठ आहे या काठोड़ पुल आहे समेत मुख़्तलिफ़ जेके मल्हीर जा जेके इलाइक़ा आहिनि न जिते नदियूं आहिनि या नाला आहिनि जितां इहो मुख़्तलिफ़ जेके जाबलू पट्टी मां नए वही अचे थी उन नए जे विच मां इहा रेती बजरी खणी उहा चोरी कई वञे थी। उन में हाणे उन जो जेको इन जी तहफ़ुज़ करण वारो जेको इदारो आहे पंहिंजो माइंस एंड मिनरल उहो उन्हनि भोतारनि सां उन्हनि पुलिस ऑफिसरनि सां मिलियल हुजे थो ऐं उन्हनि ते फ़ी जेके आहिनि उहा इन जो भत्तो या उन जो रेट जेको आहे उहो फिक्स हुजे थो। उहा पैसा जेके आहिनि फ़ी ट्रक ते वरिता वञनि था। उन्हनि जो हिकिड़ो गठजोड़ आहे। ही किरोड़नि जो कारोबार आहे। रोज़ानी जी बुनियाद ते 2-2.5 करोड़ रुपयनि जी जेका उहा सॼी सिंध मां रेती ऐं बजरी जेका उहा चोरी कई वञे थी। त अगरि पाण माहवार ॿधूं त ही 50 करोड़ रुपयनि खां वधीक जो हिकिड़ो धंधो आहे। उन धंधे में जेके आहिनि अहम माण्हू मिलियल आहिनि ऐं ही कारोबार अदालती हुकमनि जे बावजूदि बंदि न पियो थिए। माइंस एंड मिनरल डिपार्टमेंट जेको आहे उन जी जेका हिकिड़ी पुलिस स्टेशन क़ाइमु थियल आहे उहा उनखे रोकण में नाकाम वई आहे ऐं छाकाणि जो उहे थोरा ई आहिनि ऐं उन्हनि सां माफ़ियनि सां मिली करे इहो धंधो जेको आहे उहो सालनि खां कंदा अचनि पिया। जी सही। अच्छा सगीर, मल्हीर मां रेती बजरी जी चोरी बाबति डीसी जंहिंखे ख़त लिखिया आहिनि इहो छा मामिलो आहे? इंतिज़ामी तौर ते डिप्टी कमिश्नर ज़िले जो सरबराह हूंदो आहे, छा उनखे बि हिन गैर क़ानूनी कारोबार में मुलविस माण्हुनि खे कार्रवाईअ जो को इख्तियार न आहे या हू बि बेवस बणियल आहे? असल में ॾिसो जेको डिप्टी कमिश्नर आहे पंहिंजो इरफान सलाम मीरवाणी साहब उन 2 भेरा जेके आहिनि उहे ख़त लिखिया आहिनि ऐं उन ख़त में सख़्तु जेका उहा लैंग्वेज में उन इस्तेमालु कई आहे। त पहिरियों ख़त हुन कमिश्नर कराची खे लिखियो आहे ऐं ॿियो ख़त SSP मल्हीर खे लिखियो आहे। त उन जेको पहिरें ख़त में हुननि इहो ॿुधायो आहे त हीउ जेको माइंस एंड मिनरल डिपार्टमेंट आहे न उनजो फील्ड स्टाफ यानी उतां जो जेको हेठि सतह जा यानी असिस्टेंट डायरेक्टर या उनजो जेको SHO हुजे थो या उन जा जेके पुलिस अहलकार आहिनि पुलिस स्टेशन जा उहो माफ़िया जो हिसो बणियल आहिनि। इहो उन ख़त में उन ज़िक्र कयो आहे। ऐं उन खां अलावा जेको माइंस एंड मिनरल जो जेको SHO या उन जा मातहत जेके माण्हू आहिनि उन गैर क़ानूनी सरगर्मियुनि में जेके उन ख़त में ॼाणा विया आहे त इहे ख़ामोश बणियल आहिनि ऐं पुलिस
ऐं माइंस एंड मिनरल जी सरपरस्ती में इहो गैर क़ानूनी धंधो जेको आहे उहो मलीर ज़िले में हलंदड़ आहे ऐं इन में हुन सिफ़ारिश कई हुई कमिश्नर कराची खे इहो मामिलो माइंस एंड मिनरल खाते जे सेक्रेटरी ॾांहुं मोकिलियो वञे त जीअं गैर क़ानूनी जेका रेती बजरी या चोरी थिए पई या उन में जेको मुलविस पुलिस स्टेशन माइंस एंड मिनरल जो जेको SHO आहे उन जे जीअं ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे ऐं उन खां अलावा हिकिड़ी गैर जानमदारी जेका आहे उहा इंक्वायरी बि जेका उहा कई वञे त न इहा का इंक्वायरी थी आहे माइंस एंड मिनरल खाते तरफ़ां ऐं न ई उन्हनि जे ख़िलाफ़ का कार्रवाई थी सघी आहे। असां कोशिशि कंदासीं त हिन पंहिंजे प्रोग्राम में DC मलीर खे बि लाइन ते वठूं पर हाणे असल में इन ख़त खां पोइ वरी DC मलीर खे जेको आहे उन पंहिंजो DC मलीर SSP मलीर खे ख़त लिखियो आहे ऐं उन खे बि इहा साॻी सिफ़ारिश कई वई आहे त पुलिस इन मामले में जेको आहे उहो मुलविस आहे उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। कोर्ट जो बि जेको आहे हुकुम आहे कलम 144 बि जेको आहे उहो लागू थियल आहे पर उन्हनि जे ख़िलाफ़ का बि कार्रवाई जेका हिन वक़्त ताईं न थी आहे ऐं मलीर एक्सप्रेस वे जेको मनसूबो आहे उन जी आड़ में ऐं ही मलीर नदी मां मलीर नदी समेत थधो डैम आहे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां राति जे वॻड़े में जेके आहिनि उहे डंपर जेके आहिनि रेती बजरी जा जेके आहिनि उहे चोरी कया पिया वञनि ऐं उन्हनि जो जेको मूं तव्हांखे ॿुधायो त इन जी रिश्वत हिकिड़ी फिक्स थियल आहे फ़ी ट्रक ते उन में पुलिस ऑफिसर मिलियल आहिनि उन जा मुख़्तलिफ़ जेके आहिनि थाणा यानी जेके उन्हनि इलाइक़नि में उन्हनि जा जेके थाणा लॻनि था यानी हाणे मेमण ॻोठ ते ईंदासीं पाण मेमण ॻोठ पुलिस स्टेशन आहे उनखां अलावा गडाप आहे ऐं स्टील टाउन आहे मुख़्तलिफ़ जेके आसपास वारा जेके पुलिस स्टेशन जा थाणा आहिनि उन जा पुलिस अहलकार बि इन धंधे में जेको आहिनि उहे मुलविस आहिनि पर उन्हनि जे ख़िलाफ़ का कार्रवाई न पई थिए। हाणे जॾहिं इन अहिड़नि ख़तनि खां पोइ माइंस एंड मिनरल खाते जे तर्जुमान जो बि जेको आहे उहो मौक़िफ़ आयो त उन्हनि इहो ॿुधायो त ही जेको ख़त लिखियो वियो आहे त उन ते हुननि माइंस एंड मिनरल खाते हैरानगी ज़ाहिर कई आहे। उन तर्जुमान जो इहो चवणु आहे त जीअं ई माइंस एंड मिनरल जी पुलिस स्टेशन जे जेको SHO जी तब्दीली खां पोइ अहिड़ो क़िस्म जो ख़त जेको आहे उन ते माइंस एंड मिनरल खातो जेको आहे हैरानगी ज़ाहिर कई आहे DC जे ख़त ते त उन्हनि चयो आहे त इन्हनि जे ख़िलाफ़ असां माफ़िया जे ख़िलाफ़ कमु कयूं पिया त हिकिड़ो ही अहम मामिलो आहे असल में छाकाणि जो हिकु सिस्टम जी वेड़ आहे मलीर ज़िले में किरोड़नि जो ही धंधो आहे जेको रोज़ाने जी बुनियाद ते हले पियो उन में सिस्टम जा जेके माण्हू आहिनि ॿुधाए पियो वञे त उन में हिकिड़ो तकरार हले पियो त इन करे जेको आहे हीउ मामिलो डिप्टी कमिश्नर जेका ज़रियनि खां असांखे ॼाण मिली आहे त डिप्टी कमिश्नर उहो ख़त लिखे पियो ऐं उन में वरी माइंस एंड मिनरल डिपार्टमेंट चवे पियो त उन में हिननि डिप्टी कमिश्नर उन्हनि हंधनि जी निशानदेही नाहे कई उन निशानदेही करे त उन ॿिए ख़त में बि उन DC निशानदेही नाहे कई त यानी ॿई जेके ख़त लिखिया आहिनि उन में उन जिते स्पॉट जिते इहा जेका चोरी थिए थी रेती बजरी उन्हनि हंधनि जी जेका उन्हनि निशानदेही न पियो करे त माइंस एंड मिनरल खाते जो इन शइ ते एतिराज़ आहे त पहिरीं इहो इहा हंधि निशानदेही करे त इहा थिए किथे पई। बहरहाल इहो धंधो जेको आहे उहो हले पियो ॿिन्ही जो जेको आहे उहो हिक ॿिए ते जेके आहिनि इल्ज़ाम बि अचनि पिया त हाणे इहो धंधो बंदि न थी सघियो आहे कोर्ट जा बि जेके आहिनि हुकुम आहिनि हाणे इन जो जेको नुक़सानु आहे न उहो मलीर ज़िले जे रहवासियुनि जो थिए पियो। हाणे रोज़ाने जी बुनियाद ते किरोड़े रुपयनि जी रेती बजरी गैर क़ानूनी तौर ते जेका उतां खई वञे थी उनजो नुक़सानु इहो थिए पियो त वॾा वॾा खॾा जेके आहिनि उहे उते खया विया आहिनि जेके धिका आहिनि उन्हनि जा वालारियल आहिनि ऐं नतीजे में उहे नुक़सानु थिए पियो उतां जी जेका 50% जेको ग्रीन बेल्ट आहे या ज़रायत आहे उहा मलीर ज़िले जी जेका उहा तबाह थी वई आहे। जी अच्छा सकीर हिन वक़्तु असांखे जॉइन कयो आहे DC मलीर इरफान सलाम मीरवाणी साहब। अस्सलाम वालेकुम इरफान साहब। वालेकुम सलाम जी। बहुत शुक्रिया प्रोग्राम में वक्त देने के लिए। इरफान साहब, मलीर में रेती बजरी का गैर कानूनी कारोबार कब से चल रहा है और इस हवाले से आप मुख्तलिफ लेटर्स भी लिख चुके हैं, इस मामले में आप क्या कहेंगे? देखें जी, ये मलीर का एक देरीना मसला है रेती बजरी का, क्योंकि कराची सिटी में रेती बजरी सप्लाई करने के लिए मलीर वो इलाका है जहाँ से ये नदी नाले हमारे जो है नेचुरल वो मौजूद है। तो एक माफिया है जो मुख्तलिफ शक्लों में वक्तन फवक्तन वहाँ पे वो ऑपरेट कर रही होती है। तो इस हवाले से यकीनन वो इलाके के लोगों की तरफ से, इलाके के नुमाइंदगान की तरफ से मुख्तलिफ औकात में शिकायत मौसूल हुई थी मेरे दफ्तर में। तो इसी सिलसिले में मैंने वो माइन मिनरल डिपार्टमेंट प्लस जो एरिया पुलिस है उन तमाम इदारों से रिक्वेस्ट की है इसको बंद किया जाए, क्योंकि इसके मलेर की एग्जिस्टेंस का सवाल है, तो लिहाजा इसको बंद किया जाए और उसको फौरी तौर पे एक्शन ली जाए लोगों के खिलाफ। अच्छा इरफान साहब, आपने 2 लेटर्स लिखे हैं
एक पहले आपने कमिश्नर कराची को खत लिखा और दूसरा एसएसपी मलीर को, लेकिन अब भी ये जो धंधा है वो जारी है मलीर में। देखें जी, ये दो तरीकों से ये जो एक माफिया है या जिसको हम कह सकते हैं रेती बजरी के हवाले से जो एक कारोबार है, दो तरीकों से ऑपरेट किया जाता है इसको। एक तो ये बाकायदगी से एक नदी नालों में मुख्तलिफ जगहों पे रात के औकात में हंड्रेड्स ऑफ ट्रक्स निकाले जाते हैं, जो एक बाकायदगी से वो पिछले स्टाफ की मिली भगत से ये कार्रवाई की जाती है। एक वो सेकंड जो इसका पोर्शन है वो है चोरी चुपके रात किसी औकात में कहीं से पहाड़ी इलाकों से कहीं ना कहीं से 10 ट्रक 15 ट्रक को इस तरह की वो अगर निकाले जाते हैं। तो मैं इस पे अभी जो प्रॉपर जो एक मैकेनिज्म के तहत जो रेती बजरी का कारोबार वो जो चल रहा था मलीर में, अच्छा। तो धक्के चला वो तो बंद हो चुका है अल्हम्दुलिल्लाह, और एसएसपी साहब ने और बाकी जितने जो इदारे ने उसमें काफी ताउन भी किया और इस चीज को रोक लिया। बाकी चोरी चुप के कहीं से इस तरह की अगर एक्टिविटीज रिपोर्ट हो रही हैं, वो भी उसकी भी निशानदेही की जा रही है और देर एंड देर उस पर एक्शन भी लिया जा रहा है। अच्छा, इसमें मैं ये भी बताता चलूँ कि माइंस एंड मिनरल डिपार्टमेंट की तरफ से भी मुख्तलिफ टीमें तश्कील दी गई हैं। वो मैंने जो लेटर लिखा था उसकी जवाब में, और उनके जो मुख्तलिफ टीमें वो भी मलीर में हैं, उन्होंने मुझसे भी रिक्वेस्ट की थी। तो मैंने अपने कंसर्न असिस्टेंट कमिश्नर्स को उनके पेरोल पे रखा है, जहां जहां उनको पुलिस या हमारे इंतजामिया की अगर सपोर्ट की जरूरत पड़ रही है तो हम उनको वो प्रोवाइड भी कर रहे हैं। अच्छा इरफान साहब, आपने जो कमिश्नर कराची को जो लेटर लिखा था उसमें जो लैंग्वेज थी थोड़ी सख्त थी कि पुलिस और माइंस मिनरल डिपार्टमेंट जो है वो इन धंधे की जो है कारोबार की वो सरपरस्ती कर रहा है। तो आपको क्या लगता है कि और माइंस एंड मिनरल डिपार्टमेंट के तर्जमान का भी जो है मौक़िफ़ सामने आया था कि एसएचओ की तब्दीली के बाद डीसी मलीर का जो ये खत है वो हैरान कुन है। तो आपके इन खतूत के पीछे जो है वो कुछ मकासद भी हैं उनसे? ये इसको मुख्तलिफ जावियों से मुझे भी न्यूज आ रही थी कि अगर कुछ लोगों की तरफ से या किसी पर्टिकुलर सेगमेंट की तरफ से इसको एक गलत रंग दिया जा रहा था। अब देखें, आप किसी भी माफिया के अगेंस्ट या किसी भी जहां पे लाखों करोड़ों का कारोबार चल रहा हो इलीगल, अगर उसके खिलाफ अगर आप एक्शन लें तो यकीनी तौर पे जो फोर्सेस हैं तो कभी नहीं चाहेंगे कि ये कारोबार बंद हो, तो वो मुख्तलिफ हरबे उनकी तरफ से इस्तेमाल किए जाते हैं। तो मेरे ख्याल में ये उसी का एक हिस्सा है। आपको मैं ये बताता चलूं कि मैं पहली दफा यहाँ पे नहीं रहा हूँ डीसी में, मलीर जी, आप पहले भी रह चुके, साल इससे पहले भी रहा हूँ, और मैं था और मेरे साथ इरफान बहादुर साहब थे एसएसपी। तो आप अगर पिछला हिस्ट्री उठा के देख लें तो पूरे जिले मलीर में कहीं भी रेती बजरी का कारोबार नहीं चल रहा था जब तक हम दोनों मौजूद थे, और जहां जहां से शिकायतें मौसूल होती थी तो देयर एंड देन एक्शन भी लिया जाता था। अच्छा। तो मेरे इस टर्म में चूंकि मैंने ज्वाइन किए हुए तकरीबन 2-3 महीने हुए हैं, तो मुझे मुख्तलिफ जरियों से ये शिकायत मौसूल हो रही थी कि केयरटेकर के दौरान से लेके अब तक कुछ इस तरह के एक ऑर्गेनाइज तरीके से फिर से वो कारोबार शुरू किया जा चुका है। तो उसी की तसलसल में तो इनिशियली जाहिर है अब एक जो हमारी कोऑर्डिनेशन होती है मुख्तलिफ इदारों के साथ, कोशिश तो यही होती है कि उसको खत किताबत की सूरत में नहीं बल्कि इनफॉर्मली इस तरह के लीगल एक्टिविटीज को कंट्रोल किया जाए। बच्चों की चीजें काफी बिगड़ी हुई थी तो मुझे मजबूरन एक स्टेप अहेड लेना पड़ा कि मैं इसको तमाम इदारों की नोटिस में लेके जाऊं और रिटर्न में लेके आऊं, ताकि एक चीज ग्राउंड पे एक फैक्ट मौजूद रहे, और आइंदा अगर कोई इस तरह की एक्टिविटी करने की कोशिश भी करे तो वो खतूत या वो जो रिटर्न कम्युनिकेशन में मौजूद रहे, उसकी तसलसल की बुनियाद पे हम फिर से एक्शन लें। अच्छा, 144 भी जो है वो नाफिज है सिंध हुकूमत की जानिब से और अदालती अहकामात भी है, उसके बावजूद ये जो कारोबार है वो कई सालों से चल रहा है। तो आपको लगता है कि ये माफिया जो है ये रोक पाएगी? देखिए, कई सालों से अगर आप फैक्ट्स एंड फिगर देखें तो ये बिल्कुल 2017 या 18 तक ये ऑर्गेनाइज तरीके से मलीर की जो नदी नालों में रेती बजरी को निकाला जा रहा था बेदर्दी से। अच्छा। जिससे जो मलीर चूंकि एक एग्रीकल्चर इलाका है पूरे कराची डिवीजन में, मलीर इज द ओनली डिस्ट्रिक्ट जहाँ पे एग्रीकल्चर अभी भी वहाँ पे की जा रही है। अब वो वाटर सोर्स चूंकि मलीर का है, बेसिकली ग्राउंड जो पानी निकाला है तो वो वाटर सोर्स है हमारा। अब रेती बजरी निकालने की वजह से जो पानी का जो लेवल है वो इंतहाई दर्जे तक नीचे गिर चुका था, जिससे मलीर के जितने भी लोग थे इंक्लूडिंग जो काश्तकार वो अपनी जमीनें बेचने पे मजबूर हो चुके थे। और उसके अलावा एनवायरमेंटल इम्पैक्ट भी इसका था। बट जो आप अगर फिगर उठाएं 2018 से लेकर 22 तक इस कारोबार को बिल्कुल खत्म किया जा चुका था जिले मलीर से। चोरी चुप के कहीं से अगर इस तरह की एक्टिविटी हो रही होती थी तो वो मैं उस पर कमेंट नहीं करूंगा, बट
جو آرگنائز جو ایک ریتی بجری کی جو ایک مافیا کی شکل میں جو کاروبار تھا وہ ختم ہو چکا تھا. بٹ اس مافیا نے پھر سے سر اٹھایا تھا اور 3-4 مہینوں سے بلکہ 1 سال سے یا 8 مہینے سے پھر سے یہ کاروبار شروع ہو چکا تھا. تو اس کی روک تھام کے لیے ڈیفینیٹلی ایک ضلع کے سربراہ کی حیثیت سے میری ذمہ داری بنتی تھی. اور چونکہ یہ ملیر کے جو عوام ہے، الیکٹڈ نمائندگان ہے، جو بھی جس مکتب فکر سے تعلق رکھنے والے لوگ ہیں، ان کی ایک دیرینہ خواہش تھی کہ اس کاروبار کو یا اس مافیا کو روکا جائے. تو میں نے ایک نیک نیتی کے ساتھ اور ایز انتظامی سربراہ کی حیثیت سے کوشش میری یہی رہی ہے، اور میں نے کوشش تھی میری، اور انشاءاللہ ابھی مجھے بالکل سپورٹ بھی ہے پولیس کی طرف سے بھی، مائنز اینڈ منرل ڈپارٹمنٹ کی طرف سے. تو میں پورا امید ہوں انشاءاللہ تعالیٰ کہ جب تک سب کی سپورٹ رہے گی تو ہم اس کو روک پائیں گے. اچھا سر، جیسے آپ نے کہا کہ پولیس کی ابھی سپورٹ ہے، تو پولیس میں وہی پولیس اسٹیشن جو ان کی سہولت کاری کرتی ہے، جیسے میمون گوٹ ہو گیا، اس میمون گوٹ میں ایس او وہی ہے جو پہلے وہ مائنز اینڈ منرل کے جو ایس او رہ چکے ہیں. تو ایسے لوگ جو ہے وہ ان تھانوں میں ہیں، آپ ان کی ٹرانسفر کے لیے لکھ چکے ہیں یا ابھی لکھیں گے؟ دیکھیں، یہ میرا مینڈیٹ نہیں ہے کہ میں پولیس کی جو ورکنگ میں اس میں انٹرفیئر کروں، یا میں مائنز اینڈ منرل ڈپارٹمنٹ کی جو ورکنگ ہے اس میں انٹرفیئر کروں. میرا مینڈیٹ یہ ہے کہ جہاں اگر کچھ غلط ہو رہا ہے اس کی نشاندہی کرنا یہ میری ذمہ داری بنتی ہے، اور متعلقہ اداروں تک یہ بات پہنچانا کہ جہاں یہ غلط ہو رہا ہے اس کو روکا جائے. تو میں اس چیز پہ کبھی نہیں جاؤں گا کہ مائنز اینڈ منرل ڈپارٹمنٹ کا ایسے تو کون ہے، یا میمن گوٹ میں ایسے چو کون ہے، یا گداب میں کون ہے. میں اپنی انتظامی حوالے سے اپنی سیٹسفیکشن میری یہ ہوگی کہ میرے اگر خط کے بعد یا اسٹیپس لینے کے بعد اگر ملیر سے 80% اگر میں خاتمہ ہو چکا ہے ریتی بجری کا، یہ میری کامیابی ہے، سب کے ملیر کے عوام کی کامیابی. تو اگر کوئی ایسے چو کسی بھی تانے سے جس کا تعلق ہو، اگر وہ کسی چیز میں اس کی انوالومنٹ تھی، وہ تو انتظامی معاملات ہے، جو پیرنٹ ڈپارٹمنٹ ہے پولیس، وہ خود اس کو دے کے اس پہ انویسٹیگیٹ کرے، جو ایکشن بنتا ہے وہ لے لیں. بٹ اگر وہی ایس ایچ او اب اس چیز میں شامل نہیں ہے، اس کی روک تھام میں ساتھ دے رہا ہے انتظامیہ اور پولیس کا، تو میں سمجھتا ہوں کہ ہم سب کی ایک کامیابی. ٹھیک ہے، بہت شکریہ آپ کا عرفان سلام صاحب. اچھا سکے ڈی سی ملیر جی اواں گال بول ॿुधी इन खां पोइ अवां ॿुधाइजो त मलीर खां सवाइ सिंध जे ॿियनि कहिड़नि कहिड़नि ज़िलनि में इहो गैर क़ानूनी कारोबार हलंदड़ आहे? ॾिसो, सभ खां वधीक जेको इहो गैर क़ानूनी कारोबार उहो मलीर ज़िले में हले पियो, ऐं उनखां अलावा ॿिया ज़िला बि जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि, ऐं उन ज़िलनि में बि इहो गैर क़ानूनी कारोबार हले पियो. हालांकि उते बि हाई कोर्ट जेको आहे उन्हनि जूं लीज़ूं कैंसिल करे चुकी आहे, पर उन जे बावजूदि इहो गैर क़ानूनी कारोबार जेको आहे उहो बंदि न थी सघियो आहे. हाणे पाण ईंदासीं जामशोरे ज़िले में, त जामशोरे ज़िले में जेकॾहिं नई बारान आहे उन मां रेती ऐं बजरी जेका उहा चोरी थिए थी, ऐं उते जेके आहिनि बासर माण्हुनि जा धिका जेके आहिनि उहे वारारे छॾिया आहिनि. मुख़्तलिफ़ सियासी भोतार आहिनि, पुलिस ऑफिसरनि जा बि जेके आहिनि उहे नाला साम्हूं अचनि पिया, अॻूणा SSPs बि आहिनि, ऐं उते जेके आहिनि उहे नए बारान वटि जेकी धिका आहिनि उहे मुख़्तलिफ़ माण्हुनि जा उते क़ाइमु थियल आहिनि. ऐं उते ताज़ो जेको आहे उन्हनि हिकिड़ी कार्रवाई बि माइंस एंड मिनरल खाते जेको आहे नाले मात्र कई, पर 2 ॾींहंनि खां पोइ हिकु 62 शख़्सियत जी फ़ोन खां पोइ उहे आज़ाद बि उन्हनि करे छॾिया आहिनि. उनखां अलावा पाण ईंदासीं हाणे खैरपुर ज़िले में, त खैरपुर ज़िले में टकर फॉरेस्ट मां बि जेका उहा गैर क़ानूनी जेका उहा रेती बजरी जी चोरी थिए पई, ऐं उते जेको असांखे जेका इंफॉर्मेशन मिली आहे त हाई कोर्ट जेको आहे उन्हनि जूं लीज़ूं कैंसिल करे चुकी आहे, पर उन जे बावजूदि उन इलाइक़े मां जेके इहा रेती बजरी जेका उहा खई पई वञे. हाणे ईंदासीं पाण ठटे ज़िले में. ठटे ज़िले जो हिकिड़ो चीलिया वारो इलाइक़ो आहे, उते रेती बजरी जेका उहा खई पई वञे, ऐं गैर क़ानूनी इन धंधे में जेका उहा साॻिए जेके मलीर ज़िले में जेके माफ़िया मुलविस आहे उहे साॻी माफ़िया इन्हनि ॿियनि ज़िलनि में बि मुलविस आहे. पुलिस हुजे, सियासी भोतार हुजनि, या माइंस एंड मिनरल खाते जा जेके कामोरा हुजनि, उन्हनि जी मिली भगत सां, छाकाणि जो उन्हनि जे हिकिड़ो रीजन्स में पंहिंजे हिसाब सां हिकिड़ा डिप्टी डायरेक्टर मुक़ररु आहिनि, वरी ज़िलनि में जेकी नंढा जिते मिनरल आहिनि उते वरी अलॻि सां डिप्टी असिस्टेंट डायरेक्टर मुक़ररु थियनि. उन्हनि जी मिली भगत सां ऐं पुलिस स्टेशन जेको माइंस एंड मिनरल खाते जो आहे उन्हनि जी मिली भगत सां सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अॼु बि जेका उहा रेती बजरी जी जेका उहा चोरी, किरोड़नि जी मालियत जी जेका उहा रोज़ाने जी बुनियाद ते रेती बजरी जो जेको उहो धंधो इहो हले पियो. पाण कंबर शदाद कोट ते ईंदासीं
त कंबर शहदाद कोट जी शाह गुदड़ी यानी फरीदाबाद खां थोरो अॻियां शाह गुदड़ी वारी साइड ते उते बि जेके नयूं वही ईंदियूं आहिनि उतां रेती बजरी जी जेका उहा चोरी थिए पई, पुछाणो करण वारो केरु कोन्हे, अदालती हुकुम बि आहिनि, कलम 144 बि लागू थियल आहे, डिप्टी कमिश्नर जा ख़त बि आहिनि, पर उन जे बावजूद बि इहो धंधो जेको आहे गैर कानूनी कुदो धंधो उहो बंदि न थी सघियो आहे, छाकाणि जो हिते सिस्टम जा माण्हू जेके आहिनि उहे मुलविस आहिनि, उन्हनि जे ख़िलाफ़ का बि कार्रवाई न पई थिए। पुलिस इन में सिधो सऊं जेका उहा इन्वॉल्व आहे, माइंस एंड मिनरल खाते खे पंहिंजी शयूं जेके आहिनि उहे पूरियूं मिलनि थियूं, इन करे इहो कारोबार जेको आहे उहो सालनि खां हले पियो। जी अच्छा सकीर, अवां सां ॻाल्हि ॿोल जारी रखूं था। हिन वक़्तु असांखे मलीर मां KTN न्यूज़ जे रिपोर्टर वहीद मुराद सियाल वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे। वहीद मुराद सियाल, वरी महिरबानी अवां जी। सभ खां पहिरीं इहो ॿुधाइजो त मलीर में रेती ऐं बजरीअ जी चोरीअ जो वरियनि खां हलंदड़ सिलसिलो आख़िर रुकिजी छो न सघियो आहे? रेती बजरीअ जी चोरीअ सां ज़िले जा कहिड़ा कहिड़ा इलाइक़ा सभ खां वधीक मुतासिर थिया आहिनि? जी रोशनी, जेको मलीर आहे उहो कराची जो ही ग्रीन बेल्ट सॾियो वेंदो आहे। सदियुनि खां वठी जेका मलीर जी जेका मदनियात आहे उन ते जेका माफ़िया आहे उनजी तमामु वॾी नज़र रही आहे। मलीर में जेका रेती बजरी खॼण जे करे जेका मलीर जा जेके मुख्य इलाइक़ा जेके तबाह आहिनि, जेके चऊं बर्बाद थिया आहिनि, तमामु वॾी जेका ज़रखेज़ जेका ज़मीन हुई जेका कराची जे ग्रीन बेल्ट जी गॾाप ख़ासि तौर ते जेको कंड जंग, मैदान, वाण कंड समेत दरसाणो छनो, मेमन ॻोठ, काठोड़, इब्राहिम हैदरी, वञी मंगो पीर खां जेको पुराणो हिकिड़ो गॾाप वारो एरिया आहे, हिते तमामु हिकिड़ी वॾी मदनियात आहे, जिते पथर आहे, जिते रेती बजरी आहे, मोरम मिट्टी आहे, उनजी तमामु वॾी भेल थी आहे। उहा भेल सॼी जेका मिनरल माइन जेको डिपार्टमेंट आहे उनजी सरपरस्ती में थींदी रही आहे। 2000 वारे जेको दौर हो उन वक़्तु असेंबलीअ मां हिकु एक्ट पास थियो त मलीर मां रेती बजरी जी चोरी जेको आहे उनखे मुकमल तौर ते पाबंदी हूंदी। ही कराची जो ग्रीन बेल्ट हूंदो, लखें एकड़ ते जेका ज़मीन आहे, बाग आहिनि, बागीचा आहिनि, तमामु जेको ग्रीन बेल्ट वारो इलाइक़ो, उते रेती बजरी जी मुकमल तौर ते बंदिश लॻी। उन खां पोइ बि जेको आहे सो वक़्तन ब वक़्तु हितां जे डेमनि, हितां जे नदियुनि में ख़ासि तौर ते कुदरती जेको ख़ूबसूरती जेको आबशार वारो इलाइक़ो आहे कराची गॾाप वारो जेको ख़ासि तौर जेको इलाइक़ो आहे, जिते मली नदी, थधो नदी, खार नदी, कंड नदी, वाणकंड नदी जेको आहे सो मुख़्तलिफ़ कर्मचानी नदी समेत जेके मुख़्तलिफ़ जेके नदियूं आहिनि, उतां मिनरल्स माइंस डिपार्टमेंट जी सरपरस्ती में रेती बजरी चोरी थींदी रही आहे, जंहिंमें हितां जी तमामु वॾा जेके हथ आहिनि उहे बासर हथ आहिनि उहे मुलस रहिया आहिनि। ख़ासि तौर ते उन्हनि जी जेका भाङे भाई वारा आहे, उहा जेका थाणनि जेका पुलिस रही आहे उहा सदाईं रही आहे। मिनरल्स माइन डिपार्टमेंट जेका वारदात जो तरीक़ेकार आहे उहे पुलिस खे अॻियां कंदी आहे, ऐं पोइ उनखे जेका मक़ामी जेका पुलिस ऐं मक़ामी जेका बासर रेती बजरी चोरी जे करे जेको मुख्य जेको हंधु आहे काठोड़, जेका लखें टन रेती खॼण जे करे काठोड़ पुल तबाह थी। उन जॾहिं बि बारिशूं ईंदियूं आहिनि, मानसून ऐं सावणी जेको बरसाति ईंदियूं आहिनि, त हीअ नदी जीअं वही ईंदी आहे त ही जेको काज़वी आहे उहो वधीक उते पाणी अचण जे करे हिते गुज़िरियल 2022 जेके बरसाति पियो, हिकु सॼी फैमिली 7 माण्हू अजर जो शिकार थी विया, 20 खां 25 इंसानी ज़िंदगी ज़ाया थी वियूं, माण्हुनि जो लखें अरबे करोड़ रुपयनि जो नुक़सानु थियो। पर हुकूमत पारां, सिंध सरकार पारां हिन वक़्तु का बि जांच न थी आहे। हिन वक़्तु जॾहिं डिप्टी कमिश्नर मलीर इरफान सलाम मीरवाणी रेती बजरी जी चोरी जो नोटिस वरितो, उन फौरी तौर ते हिकु लेटर कढियो, वरी ॿियो लेटर जेको आहे 2 ॾींहंनि खां पोइ ॿियो लेटर उन लिखियो जेको आहे कमिश्नर कराची खे त रेती बजरी तमामु वॾी चोरी थी आहे। उन खां पोइ इंतज़ाम अखेपटी आहे, एडिशनल IG कराची जावेद आलम उडो जेको आहे उन जो अखेपटी आहे, उन जेको आहे पाबंदी SSP मलीर गुज़िरियल 8 ॾींहंनि खां वठी मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते कार्रवाई कयूं आहिनि। पर चवण सवाल इहो थो पैदा थिए त एॾी वॾी रेती बजरी चोरी थियण जेके मुख्य जे कारण आहिनि, जेके सबब आहिनि, अरबे रुपयनि खरबे रुपयनि जी जेका ही लुटमार थी आहे, तबाही ऐं बर्बाद थी आहे, डेम तबाह थिया आहिनि, बुखारी डेम वान कंड में तबाह थियो आहे, कंड जंग में कंड में वान डेम तबाह थियो आहे, ओल्ड टाउन में डेम तबाह थियो आहे, मियानी डेम आहे उहो तबाह थियो आहे। एॾी वॾी तबाही जे बावजूदि मुख्य जेके रेती बजरी जा मेन जेके माण्हू आहिनि, जेके उन्हनि जे ख़िलाफ़ उनजे सरपरस्तनि मिनरल माइंस डिपार्टमेंट SHO जे ख़िलाफ़, सेक्रेटरी मिनरल माइंस, डिप्टी डायरेक्टर्स उनजे ख़िलाफ़ का बि हिन वक़्तु कार्रवाई न थी आहे। जांच बिल्कुलु जारी आहे।
अधूरी आहे उन अच्छा खां भाई सॼी सिंध जे अंदरि अच्छा भाई जीअं तव्हां ॿुधायो पिया त तमामु घणो मलीर में नुक़सानु थियो आहे, बिल्कुलु ईअं ई आहे त 50% जेका मलीर जी जेका ज़रायत आहे उहा तबाह थी चुकी आहे इन कुदे कारोबार सां। त उतां जा जेकी चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि जो कहिड़ो किरदारु आहे उन्हनि में, ऐं ॿुधाए पियो वञे त हिकिड़ो बाअसर MP आहे, उन्हनि जे आशीर्वाद सां हीअ सभु सिलसिलो हले पियो। जीअं हाणे उतां जा जेके चूंडियल नुमाइंदा जीअं हाणे अब्दुल हकीम बलोच साहिबु आहे या MPA साजिद जोखियो आहे, उन्हनि जो छा किरदारु रहियो आहे? हीअ त सालनि खां कारोबार हले पियो। ॿियो इहो आहे जो डिप्टी कमिश्नर ॿियों भेरो जेको आहे उहो ख़तु लिखियो आहे पर उन में निशानदेही न पियो करे त इहे कहिड़नि हंधनि ते हलनि पिया। माइंस एंड मिनरल खाते जो बि उन में एतिराज़ साम्हूं आयो त हू डिप्टी कमिश्नर पहिरीं इहे निशानदेही करे त इहा रेती बजरी जेका आहे उहा किथे चोरी थिए पई। छा डिप्टी कमिश्नर जा बि के इन जे पुठियां के मुफ़ाद आहिनि? तव्हांखे ॿुधाईंदो लाइ सभ खां पहिरीं जेको हिन वक़्तु कुझु ॾींहं अॻु में मलीर में मिनरल माइंस डिपार्टमेंट जो जेको सूबाई वज़ीर आहे सरदार अली शाह साहिबु उहे आया हुआ। असां हुते KT न्यूज़ पारां ॻाल्हि ॿोल कई हुईसीं त सरदार साहिबु इहो एतिराफ़ कयो त मूंखे मिनरल माइंस डिपार्टमेंट जी ॼाण ई कोन्हे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेके पहिरां वञनि था उहे मिनरल माइंस जेको हींअर जेको रेती बजरी जी गुज़िरियल 1.5 महीने खां वठी तमामु वॾी एॾी वॾी जेका चोरी थी तारीख़ में एॾी कॾहिं बि न आहे थी। मिनरल माइंस डिपार्टमेंट जो सूबाई वज़ीर साहिबु एतिराफ़ कयो त मूंखे मिनरल माइंस डिपार्टमेंट जे हिन डिपार्टमेंट जी ख़बर ई कान्हे हिकिड़ो थाणो आहे ऐं उहो थाणो कीअं कार्रवाई कंदो। मां एजुकेशन डिपार्टमेंट मां फ्री थी करे हिन मिनरल माइंस डिपार्टमेंट ते जेको आहे उन ते नज़र रखंदुसि त ॾिसंदुसि हिन डिपार्टमेंट जो इंफ्रास्ट्रक्चर छा आहे। त इहा वॾी अफ़सोस जी ॻाल्हि आहे। ॿियो जेको तव्हां MPA जो सवाल कयो त बाबा MPA जेको आहे उहो बासर आहे, सभ खां पहिरीं त जेको हिन वक़्तु जेको MPA मुलविस आहे उहो मलीर खां ॿाहिरि जो आहे। उहो सूबाई वज़ीर ॿुधाए सघे थो। मिनरल माइंस जो जेको डिपार्टमेंट जो सेक्रेटरी आहे, डिप्टी डायरेक्टर आहिनि, DG आहे, उहो ॿुधाए सघे थो त हिकिड़ो डिस्ट्रिक्ट खां ॿाहिरि जेको MP आहे उहो बाक़ाइदे हिते वेही करे उन हिकु सिस्टम जेको राइज कयो। उन SSP मलीर काशिफ आफ्ताब बाबा थी डिप्टी कमिश्नर मलीर समेत जेका मलीर जा समूरा MPAs आहिनि उन्हनि खे चयो त हाणे तव्हांजो वास्तो न आहे, असां ॼाणूं था, डिपार्टमेंट ॼाणे थो, होम डिपार्टमेंट ऐं मिनरल डिपार्टमेंट ॼाणे। उन खां पोइ हिते 1.5 महीने खां वठी कुझु ॿाहिरां माण्हू वेही करे इहो एॾो वॾो कारो धंधो थियो, एॾी वॾी थी। बाक़ी मलीर अब्दुल हकीम बलोच साहिब जो कुझु वर्ष काफ़ी 30-40 साल खां वठी रेती बजरी चोरी तमामु वॾो एतिराज़ रहियो आहे। हिन वक़्तु गुज़िरियल 2-3 सालनि खां वठी अब्दुल हकीम बलोच जी बि तमामु वॾी हिकिड़ी ख़ामोशी आहे। उनजे पोयां कहिड़ा सबब आहिनि उहो हिकिड़ो वॾो सुवाल आहे त अब्दुल हकीम बलोच साहिबु जेको आहे सो MNA हुजण जे बावजूदि हिन वक़्तु उहो ख़ामोश छो आहे रेती बजरी चोरी ते। साजिद जोखियो साहिबु तव्हां सवाल कयो त साजिद जोखियो साहिबु जेको आहे सूबाई वज़ीर बि रहियो आहे, 5हों भेरो MP रहियो आहे। तव्हांखे ॿुधाईंदो वञा तमामु वॾो इंकशाफ आहे त जंहिं जाइ ते साजिद जोखियो जो काठोड़ ते घर आहे उन जे आस पास में काठोड़ पुल आहे जेका हिन रेती बजरी खॼण जे करे 1/2 किलोमीटर ते साजिद जोखियो जो घर आहे। उहा तबाह बर्बाद थी आहे, वॾी तबाही थी आहे, जिते वॾो वज़ीर 2 दफ़ा आयो आहे। ॿिया जेको आहे ॿियूं जेको चीफ सेक्रेटरी हिते आयो आहे त हिन वक़्तु जॾहिं साजिद जोखियो जे वेहण जे बावजूदि उन जे आस पास मां नदियुनि मां ऐं जेको आहे सो उतां जे मुख़्तलिफ़ हंधनि तां रेती बजरी खॼे, साजिद जोखियो जी ख़ामोशी आहे। 6 मलीर जा MP आहिनि, 3 MNA आहिनि ऐं उहे हुकूमत जुमा बल्कि 6 चूंडियल आहिनि, 2 जेके 2 लेडीज़ जेके MPAs आहिनि उहे बि जेको आहे सो हिन वक़्तु सरकार उहे आहिनि। 8 MPA, 3 MNA, डिप्टी मेयर कराची ऐं मेयर कराची बि मलीर मां चूंडियल आहे। इब्राहिम मेयर कराची चूंडियल आहे, मेमन ॻोठ मां जेको डिप्टी मेयर चूंडियल आहे। हिकु बि माण्हू ऐं मज़े जी ॻाल्हि इहा ॿुधायां हीउ बि वॾो इंकशाफ थींदो त मिनरल माइंस डिपार्टमेंट जो सेक्रेटरी आहे यूसुफ बलोच जेको MP आहे उहो 84 तां चूंडियल आहे, उहो पार्लियामेंट जो सेक्रेटरी आहे, उहो पिणु ख़ामोश आहे, मुकमिल तौर ते ख़ामोश आहिनि। त हेॾी वॾी तबाही मदनियात जी लुटमार थिए थी, अरबें खरबें रुपयनि जी जेका मदनियात करे थी जंहिंसां तबाही आहे त तव्हां हिन भेरे कराची में जेका ॾिठी त केॾी वॾी जेका सो गर्मी पद हुई, शदीद हुई, बाग बागीचा वण टण सॼी वॾी तबाही जे बावजूदि वर्ल्ड बैंक जे ताउन सां डेम ठहिया आहिनि, 53 डेम आहिनि डिस्ट्रिक्ट मलीर में। जॾहिं रेती बजरी खॼे थी त हीअ जर हेठि थी वञे थो, लखे माण्हुनि जो गुज़र सफ़र रेती बजरी वारे खां पोइ उन्हनि माण्हू लखे माण्हुनि जो गुज़र तबाह थियो। ॿियो तव्हांखे ॿुधायां जेका मलीर में हिन वक़्तु गुज़िरियल 1.5 साल खां वठी उन ते वॾे वज़ीर खे बि ध्यानु ॾियणु घुरिजे त मलीर एक्सप्रेस वे जी आड़ में सॼी मलीर नदी तबाह बर्बाद थी विया आहे। ऐं मलीर नदी जी ख़ासियत इहा आहे जेका ई दुरे जी मोल ॼाम शोरो ऐं बलोचिस्तान ऐं खीरसर जे 16 जबलनि जे सिलसिले खां
इहा मलीर नदी जंहिंखे मोल चइबो आहे उतां ईंदी आहे, जेका डिफेंस खां जेका शोर कंदी आहे समुंड में, ऐं जेकॾहिं उहा लखे टन खणी जॾहिं समुंड में शोर कंदी आहे त न रुॻो उहो तिमर जे ॿेलनि खे पर न जेका समुंड खे बि उहा हयात ॾींदी आहे। सम्झी समुंड जी आबी जी जेका ज़िंदगी आहे उनखे पिणु बचाईंदी आहे। ही तमामु वॾी तबाही थी आहे। हिन भेरे बरसातूं न आहिनि थियूं वॾियूं, जेकॾहिं बरसातूं ख़ुदा न ख़ास्ता के बरसातूं थियूं, मलीर एक्सप्रेस वे जे आड़ में जेका रेती बजरी खॼी आहे ऐं तेज़ शदीद बरसातूं थियूं त तमामु वॾी तबाही थी सघे थी। थधो डेम टुटी सघे थो, दर्शन छुॾो ॿुॾी सघे थो। कराची तव्हां ॾिठो कुझु साल अॻु बरसाति पई त जेको आहे सो सचल ॻोठ ऐं सादी टाउन वारा सब्जी मंडी वारा इलाइक़ा तव्हांखे ॾिसो अधु कराची खे वॾो ख़तरो हो। त हिन वक़्तु थधो नदी समेत जेके वॾियूं वॾियूं नदियूं आहिनि उन मां रेती बजरी खॼे थी। मलीर जे नुमाइंदनि जी जेको तव्हां सवाल था कयो छो ख़ामोशी आहे, उन जूं मजबूरियूं आहिनि। जेकी बि माण्हू रेती बजरी खणनि था उन्हनि जा पहिरां 100% जेको आहे सो उन्हनि वञनि था। उन्हनि जा लॻ लाॻापा उथण वेहण ऐं जेको आहे सो उन्हनि ई माण्हू सां आहे। तव्हांखे ॿुधायां त रेती बजरी जा तमामु वॾा जेके डीलर्स आहिनि उहे सूबे खां ॿाहिरि जा माण्हू आहिनि, उहे हिते वेठल आहिनि। हिन वक़्तु तव्हांखे ॿुधायां त मलीर में लखे टन रेती बजरी स्टॉक थियल आहे। काठोड़ ते वञी स्टॉक थियल आहे, दरसण में वञी स्टॉक थियल आहे। त SSP मलीर त कार्रवाई कई आहे, डिप्टी कमिश्नर मलीर त लिखियो आहे, पर अञा ताईं अमली तौर ते उन जाइ ते जे तव्हां सवाल बि कयो उन जाइ ते न वञो। मिनरल माइंस डिपार्टमेंट जेको आहे मदनियात जे हवाले सां उन्हनि जा हिते माण्हू छॾियल आहिनि, ख़ानगी माण्हू छॾियल आहिनि, पंहिंजा माण्हू छॾियल आहिनि, उहे हिते सरपरस्ती कंदा आहिनि। उहो ई सबबु आहे न रुॻो मलीर पर तव्हांखे ॿुधायां भर पासे जेको ठटो आहे उते बि तव्हां वञो, उते बि इहा सूरत हाल आहे। पथर खॼे थो, मिटी खॼे थी। रेती बजरी खां अलावा जेका 20 मिनरल आहिनि उहा जेका तबाही बर्बादी थी थी। दाबेची जे भरिसां हिकिड़ो जेको पुल आहे जिते रेलवे जी पुलिस एतिराज़ कयो, रेलवे डिपार्टमेंट एतिराज़ कयो, ठटे मां रेती बजरी चोरी थिए थी, खॼे थी। कूड़ियूं हिकिड़ियूं लीज़ूं आहिनि पुराणियूं, उहे अचनि था त ही उतां दाबेजी का हिकिड़ो फाटक आहे, उतां क्रॉस कंदा। ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं उहा पुल तबाह थी बर्बादी थी त वरी तमामु वॾो हिकिड़ो ॿियो हादसो थींदो ऐं उन ते मना बि थियल आहे। ईअं ई न रुॻो मलीर पर जामचोरो, सखर, दादू, खैरपुर, थर, कोटड़ी ऐं ख़ासि तौर ते थाणो भूला खान ऐं ही जेको कोहिस्तान सॼो आहे, तमामु वॾियूं बासर दुरियूं, तमामु वॾा बासर माण्हू उन्हनि इहो तासुर करे छॾियो आहे त हीअ असांजा पंहिंजा जेके इलाइक़ा आहिनि हिते असांजी बादशाही हलंदी, को बि कानून नथो ॾिए। तव्हां ठटे वञो, ठटे जा वेठल जेके सियासतदान आहिनि उतां जूं बासर दुरियूं आहिनि। हिकिड़ी जेको ऐं ॿियो इहो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त गुज़िरियल 2 सालनि खां वठी मिनरल माइंस डिपार्टमेंट में जेको आहे सो ही ऑक्शन ठीको न आहे थींदो। साॻा ठेकेदार सालनि खां वठी गुज़िरियल 10-20 सालनि खां वठी रॉयल्टी जा साॻा ठेकेदार आहिनि। उहे माण्हू जन मदनियात मां जेके सिंध जे माण्हुनि खे फ़ाइदो हुजणु घुरिजे, हेॾी वॾी मदनियात आहे, एॾो वॾो ज़ख़ीरो आहे, कुदरत जे तरफ़ां नेमत आहे। उते कुझु मख़सूस ठेकेदार आहिनि जेके हर सूबाई वज़ीर जा, हर DG मिनरल माइंस जा ऐं हर जेको आहे सो मदनियात जे सेक्रेटरी जा लाॾला हूंदा आहिनि। उहे अॼु बि ठटो में, दादू में, जामचोर में अॼु बि उहे सालनि खां वेठा आहिनि। गुज़िरियल 10-20 सालनि खां वठी कुझु आंगुरनि ते ॻणण जेतिरा ठेकेदार आहिनि उहे मिनरल माइंस डिपार्टमेंट खे एतिरो वॾो यरगमाल करे वेठा आहिनि जेके करोड़ रुपया ॾेई उन्हनि खे जेको आहे सो हिते जेको आहे सो हथी नथा ॾियनि। मिनरल माइंस ठीक आहे, वहीद मुराद सियाल, अवांजी वॾी महिरबानी। अच्छा सखीर, मलीर मां वहीद मुराद सियाल बि इन हवाले सां असांखे तफ़सील ॾिना। जीअं अवां ॿुधायो त माइंस एंड मिनरल खाते जो हिकु थाणो बि आहे ऐं उते मुक़ररु SHO मादनियात बाबति समूरी सिंध जा मसइला ॾिसंदो आहे। इहो कीअं मुमकिन आहे त हिकु SHO समूरी सिंध कवर करे सघे ऐं इहो बि ॿुधाइजो त इन अकेले SHO जी मुक़ररी कीअं थींदी आहे ऐं साॻे अव्हांखे पुछंदासीं त साॻे खाते में मख़सूस ऑफिसर्स मथां नवाज़िशण वारो कहिड़ो मामिलो आहे? ॾिसो, असल में इन्हनि वटि फोर्स घटि आहे ऐं SHO जेको आहे उहो ईस्ट ज़ोन जो हिननि वटि मुक़ररु थियल आहे ऐं हिननि जी हिकिड़ी पुलिस स्टेशन आहे ऐं उन पुलिस स्टेशन में 8 जेके आहिनि उहे ॿुधाइनि पिया त अहलकार बि आहिनि। हाणे उते जेको आहे इन जी हिकिड़ी पुलिस स्टेशन ते SHO जी मुक़ररी ते तकरार पैदा थी वेंदा आहिनि। असल में उते सीनियर ब्यूरोक्रेट जा कॾहिं भाउ अची वञनि था, कॾहिं सियासी माण्हुनि जा बिरादर अची वञनि था, कॾहिं कंहिं वरी वॾनि भोतारनि जा वेझा माण्हू अची वञनि था। त तव्हांखे हिकिड़ी दिलचस्प ॻाल्हि ॿुधाईंदुसि त ही जुलाई महीने जी ॻाल्हि आहे त असल में हिते जेके आहिनि हिकिड़ो जेको उहो
तकरार बि पैदा थियो हुयो जुलाई महीने में, यानी गुज़िरियल महीने में, जॾहिं ही पंहिंजो घोषबख्श ऐवान हुयो पंहिंजो हिननि 18 जनवरी 2024 ताईं जेको आहे हीअ उतां हुयो ऐं 12 जुलाई 2024 ताईं हिन खे बदिली कयो वियो उतां जहिड़ो घोषबख्श ऐवान, यानी ही कुझु महीना उते रहियो। जंहिंखां पोइ जीअं ई घोषबख्श ऐवान जी उतां बदिली थी ऐं उते जेको आहे ज़ाहिद अली ख्वारो खे उते रखियो वियो ऐं उहो घोषबख्श ऐवान ईअं कयो जो उते बाअसर माण्हुनि सां मिली वियो ऐं उन्हनि पंहिंजी मुख़्तलिफ़ जेके आहिनि फ़ोनूं घुमायूं ऐं मुख़्तलिफ़ जिन माफ़िया सां जेको आहे उहो मिलियल हुयो, उन हिकिड़े ॾींहं में उनजो ऑर्डर जेको आहे उहो कैंसिल कराए छॾियो ज़ाहिद ख्वारे साहिब जो। वरी पोइ उहो वरी हाणे वरी घोषबख्श ऐवान जो थी वियो ऑर्डर ऐं उहो 7 अगस्त 2024 ताईं उनजी जेको मुक़ररी हली। हाणे वरी जेको आहे ज़ाहिद अली ख्वार जेको हिन वक़्तु पुलिस स्टेशन जो SHO मुक़ररु थियल आहे। हाणे इन खां अचूं था पिया थोरो अॻिते यानी माज़ी वारी साइड, त हिते सरफराज़ अहमद जतोई जेको आहे उहो बि वॾो अरसो जेको आहे उते रहियो आहे। सरफराज़ अहमद जतोई जेको साहिबु आहे उहो हिकिड़े सीनियर ब्यूरोक्रेट जो भाउ आहे ऐं उते हू काफ़ी जेको आहे साल ॾेढ खां उन इन मेन पोस्ट ते हुयो ऐं हिन वक़्तु मेमण ॻोठ जो SHO जेको आहे उहो आहे उते। ऐं मेमण ॻोठ जेको थाणो आहे या पंहिंजो उन खां अलावा गडाप थाणो आहे या ॿियो जेके आसपास जा थाणा आहिनि उन्हनि ते इन सहूलियतकारी जो जेको आहे उहो इल्ज़ाम अचे पियो साम्हूं, त उते जा जेके अहलकार जेके आहिनि उहे इन रेती बजरी वारे कारोबार में जेके आहिनि उहे सहूलियतकारी जो किरदारु अदा कनि पिया। त उहो उन खां अलावा पाण अञा माज़ी ते वञूं त तक़रीबन 2.5-3 साल जेको आहे उहो कांबू ख़ान मरी रहियो आहे। 2019 में हू आयो ऐं 2022 ते रहियो। कांबू ख़ान मरी जेको आहे हिन वक़्तु DSP आहे ऐं उहो कांबू ख़ान मरी हिकिड़े बाअसर माण्हू जो जेको आहे उहो वेझो माइट आहे ऐं भाउ ॿुधाए पियो वञे हुनजो। त ईअं ई हिकिड़े सिस्टम जे तहत उन्हनि जी मुक़ररी थिए थी, उन्हनि जी मुक़ररी थी वरी हिकिड़ा तकरार बि पैदा थियनि था ऐं जेको माइंस एंड मिनरल खाते जो जेको मौक़िफ़ अचे पियो उहो इहो अचे पियो त असांजा जेके आहिनि हर ज़िले में यानी जिते डिप्टी डायरेक्टर आहिनि यानी रीजन में डिप्टी डायरेक्टर आहिनि या ज़िले ते असिस्टेंट डायरेक्टर आहिनि उते असांजा पुलिस थाणा जेके आहिनि अलॻि सां हुजणु घुरिजनि ऐं उन्हनि जी अलॻि सां पंहिंजी फोर्स हुजणु घुरिजे। ऐं उन्हनि इन ॿुधायो आहे त इन सिलसिले में हू कमु कनि पिया त जीअं रेती ऐं बजरी जी जेका उहा चोरी रोके सघिजे। हाणे बाक़ी जेके अवां ॿुधायो त जेके मुख़्तलिफ़ जेके कामूर आहिनि जिन ते नवाज़िश कई वई आहे, बिल्कुलु ईअं ई आहे त हाणे सखर रीजन में ग्रेड 18 जो आहे सिद्दीक़ मंगरियो साहिबु। हाणे सिद्दीक़ मंगरियो साहिबु उहो सखर रीजन में खैरपुर ज़िले खे बि ॾिसे पियो, वरी कंबर शदाद कोट खे बि ॾिसे पियो, सखर ज़िले खे बि ॾिसे पियो, पर उन्हनि खैरपुर ऐं सखर खैरपुर ऐं उनखां अलावा पाण कंबर शदाद कोट में इहो गैर क़ानूनी धंधो जेको आहे उहो अॼु बि हलंदड़ आहे। वरी पाण ईंदासीं हाणे कराची में जेको डिप्टी डायरेक्टर आहे हेडक्वार्टर राशिद अंसारी साहिबु आहे ऐं निदा शुएब आहे। उहो ई मलेर ज़िले जी तव्हांखे सॼी प्रोग्राम में पाण सॼी सूरताल जेका नाज़रीन खे ॿुधाई त इन्हनि जी ज़िम्मेवारी आहे त इहे सही नमूने सां कमु कनि ऐं निशानदेही कनि, होम सेक्रेटरी खे लिखनि, IG सिंध खे लिखनि या CM खे लिखनि त हीअ जेको कोर्ट जे हुकुम बावजूदि हीअ कारोबार जेको आहे उहो बंदि न पियो थिए। पर ईअं न पियो थिए असल में छाकाणि जो इहे भाङे भाईवार हुजनि था। ठटे ज़िले में असिस्टेंट डायरेक्टर आहे राबेल खोसो साहिबु। हाणे राबेल खोसो साहिबु उते असिस्टेंट डायरेक्टर आहे, पर मूं तव्हांखे ॿुधायो त ठटे ज़िले में चिलिया वारो जेको इलाइक़ो आहे उते बि इहा रेती बजरी जो जेको आहे उहो कारोबार हले थो। त मुख़्तलिफ़ इहे बाअसर माण्हुनि जा वेझा माण्हू जेके आहिनि उहे उन्हनि मेन पोस्टनि ते मुक़ररु आहिनि। इन्हनि जे करे ई जेको इन्हनि में जेके इन माफ़िया जेके आहे जेका रेती बजरी राति जो चोरी करे थी, जामशोरे में त ॾींहुं ॾिठे जो जेका उहा चोरी नए ॿारनि में थिए थी, छाकाणि उते इलाही बाअसर माण्हू आहिनि। त उन्हनि जे ख़िलाफ़ु का बि कार्रवाई न पई थिए। सिस्टम जा माण्हू इन माफ़िया जो जेको उहो हिसो बणिजी विया आहिनि। जी वरी महिरबानी सकीर, अवां सिंध जे इंतिहाई अहम मामले ते नाज़रीन खे तफ़सीलुनि खां आगाह कयो। नाज़रीन, ईंदड़ प्रोग्राम में कंहिं ॿिए नए मौज़ू सां गॾु ॿीहर हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं पंहिंजी मेज़बान रोशनी मेमण खे ॾींदा इजाज़त। लावाही।